अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तालका भिरिया खां अलीज़मा कलोड़े जी। सीता रोड जे सहाफ़ी राजा रमीज़ चना ते सीता रोड जी पुलिस पारां कयल हमले ख़िलाफ़ ऑल पाकिस्तान सहाफ़त काउंसिल पारां नेशनल प्रेस क्लब ठारोशा खां हिकु एहतजाजी मुज़ाहिरो तनवीर कुरैशी जी अॻुवाणीअ में कढियो वियो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि ऐं चौराहनि तां थींदो नौशरो फ़िरोज़ बस स्टॉप ते पहुतो, जिते मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन तनवीर कुरैशी, असद शाह, अलीज़मा, राशिद, मेमून, इक़बाल कुरैशी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सीता पुलिस सहाफ़ी ते हमलो करे खोली दहशतगर्दी कई आहे, जंहिंजी भरपूर मज़म्मत करियूं था। हिननि चयो त सहाफ़ी मथां थियल हमले जो नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज जो दाइरो अञा वसी कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।